वैदा कामू इलस्सलात कामू कुसाला। कुरान शरीफ में अल्लाह से मुनाफिकन जी निशानियूं बयान फरमायूं आहिनि। उन्हनि मां हिकिड़ी निशानी इहा बि आहे त नमाज़ जे लाइ उथंदा त टिंझंदा, कुरकंदा, ॾरंदा, मरंदा, रूह न कढे, ईअं सुस्ती में ईंदा। इहा मुनाफ़िक़त जी निशानी। मोमिन बानो बांग ॿुधण खां अॻु में ई तयारु थी वियो। असांजा क़िबला मुर्शिद करीम इमाम ॾाढा त तेज़ हूंदा। बांग ॿुधण खां अॻु में उहो फरमाईंदा, मंडी ते वेठा हूंदा, पहिरीं गंदड़ कंदा, कंदा, सभिनी जे नाला वठी छॾींदा, उथो फलाणा, उथो फलाणा, पुटनि खे, न्याणियुनि खे, बचनि खे, सभिनी जे नाला वठी सुजा कंदा, हलो निमाज़ ते, उथो निमाज़ ते, छॾियो निंड खे, छॾियो ग़फ़लत खे। अक्सर ईअं थींदो त बांगनि खे ॿार सुस्ती थींदी, अंदरूं माण्हू मोकिलींदा त बांग खे चओ त टाइम थी वियो आहे, बांग अञा छो न थी। उन घर ॾे रहंदा, तबियत नाचाक थी पई, पोइ मोटरसाइकिल ते पाण खे खणाए बि मस्जिद में ईंदा, जमात में जॾहिं सफ़ा तकलीफ़ घणी थी वई त पेरनि में शंट लॻायूं, गुर्दा लॻिया कनि, पोइ रत जी सफ़ाई कंदा, शंट हफ़्ते जे हफ़्ते उहा तकलीफ़ हूंदी पेर में लॻियल हूंदी। रुना मुंहिंजा मौला मूंखे ज़िंदगी ॾी त मूंखे पंहिंजी मस्जिद खां परे न करे। मुंहिंजा मौला ही मूंखे पेरनि में कड़ियूं पइजी वियूं, इहे बीमारी नवीर जे पेट में, मुंहिंजा मौला मूंखे पंहिंजी मस्जिद खां परे न करे। नंढपण खां जवानी देस परदेस मूंखे मस्जिद खां दूरी न कई आहे। मुंहिंजा मौला जे मुंहिंजी ज़िंदगी आहे त मूंखे मस्जिद खां परे न कर, न त मूंखे पाण ॾे घुराए, मस्जिद खां मूंखे परे न कर। रुना ॾाढो इहे लफ़्ज़ हालांकि शरअ जी इजाज़त आहे बीमार माण्हू खे, शरीयत में इजाज़त आहे, लेकिन हलण खां आजिज़ आहे त घर में नमाज़ पढ़ी सघे थो। पर पाण फरमाईंदा त फैज़ बरकत आहे मदीने वारे साईं जे सुन्नतुनि में। सुन्नतुनि ते अमल कंदो त उनखे फैज़ रूहानियत मिलंदी। ख़ासि करे फजर जी नमाज़ ऐं सुम्हण जी नमाज़, इन में शैतान वॾी जंग कंदो आहे। फजर जी नमाज़ जे लाइ उथणु, बिस्तरे खे छॾणु, वरी जे सियारो हुजे सवड़ खे छॾणु, नफ़्स खे ॾाढो ॾुखियो लॻंदो आहे। या वरी सुम्हण जी नमाज़ इहा बि ॾुखी लॻंदी आहे। माण्हू सॼो ॾींहुं कमु कार भॼे ॾुके, धंधा गाड़ी करे थको मांदो, वरी मानी खाईंदो त तबियत बेक़रार थींदी, हाणे चङो सुम्हां। इन टाइम ते नमाज़ जे लाइ वञणु, अलाह जे दर ते हाज़िरी भरणु ईमान वारे जी। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन फरमायो आहे त जेको सोमाणी जी नमाज़ जमात सां पढ़े उनखे अधु राति जाॻण जो अजुर मिलंदो। वरी फजर जमात सां पढ़े त उनखे सॼी राति जाॻण जो अजुर। हिकिड़ो माण्हू सॼी राति जाॻे थो न, पर जे माण्हू फजर ऐं सोमाणी जमात सां पढ़ी त ॼण की इन सॼी राति जाॻण जो अजुर ऐं सवाब हासिल। ॿियो वरी विची नमाज़ जो वॾो ताक़ीद आयो आहे, हाफ़िज़ू अलस्सलात वस्सलातिल वुस्ता, नमाज़ुनि जी हिफ़ाज़त कयो, ख़ासि करे विची जी नमाज़। विची जी नमाज़ में उलमा जो इख़्तिलाफ़ आहे, पर अक्सरियत जी राय आहे त टे पारी वारी नमाज़। कनि चयो आहे त सिजल थिए वारी नमाज़ आहे, छो त इहा टे पारी ऐं सोमाणी जे विच में आहे। सिजल थिए जी नमाज़ ते मुंहिंजो हिकिड़ो मुशाहिदो आहे, दुनिया में जिते मां वियो आहियां
त सभ खां वध में वधि जमायत सिजल ते थी अचे सुभान अल्लाह। ऐं घटि में घटि जमायत फजर ते थी अचे। इहो मुंहिंजो मुशाहिदो आहे। ऐं इमामनि खे जेके सहव पवे थी सा घणो करे सिजल ते में पवे थी। हता की हरमैन जे इमामनि में बि मूं वटि उन्हनि खे बि केॾी महिल सहव पइजी वेंदी आहे सिजल ते में। इहो अलाए कहिड़ो राज़ आहे ख़ुदा जो। सुभान अल्लाह। हरमैन शरीफ़नि में मूं ॾिठो आहे त सिजल ते एॾी जमायत ईंदी जो अंदरि हरम खे लोढ़ा ॾेई बंदि करे छॾींदा, अंदरि फुल थी वियो, वरी ॿाहिरि चवंदा पढ़ो नमाज़। वरी सोमाणी ते हरम ख़ाली लॻे अहिड़ी सिजल ते हेॾी ख़ल्क़ हुई आहे काॾे वई। सो विची नमाज़ जेका असर कई वई आहे इन ते माण्हुनि खे घणी ग़फ़लत थिए थी असर नमाज़ ते। पर इहे पंज नमाज़ूं अलाह ताला मोमिननि जे मथां फ़र्ज़ कयूं आहिनि ऐं जमायत सां अदा करणु इहे वरी मदीने वारे साईं जी सुन्नत आहे। ऐं सुननुल हिदाया मज़ा इहा सुन्नत आहे। हज़रत पीर मिठा सिंह रहमतुल्लाह अलैह पंहिंजे दरगाह रहमतुल शरीफ़ में हिकिड़ो कानून ठाहियो त सभु फ़क़ीर जेकी बि रहमतुल में रहनि था पाड़ेसरी आहिनि उहे जमायत सां नमाज़ पढ़ो। मां फरमायां जेको जमायत सां नमाज़ ते न पहुचे उन खां चाराना ॾंढ भरे वठो। जे चाराना ॾंढ न ॾिए त उनजो पटको लाहे वठो। इहो कानून ठाहियूं। पाण फरमायो जेकॾहिं मुंहिंजो पुटु न अचे त उन खां रुपयो वठो ॾंढ जो। जेकॾहिं मां न अचां त मूंखां ₹2 वठो ॾंढ। साईं जन हिकिड़ो वाक़ियो बयानु फरमाईंदा त हज़रत पीर मिठा साईं जन जो भाइटियो हुयो, उहो आलिम हुयो, रहंदो दरगाह ते। पोइ हिकिड़े ॾींहुं नमाज़ जमायत सां न पहुचे। फ़क़ीर जेके इंतिज़ामिया उहे ॾाढा तकिड़ा हूंदा। फ़क़ीर अची चयो त मोल साहिबु तूं जमायत ते न आई, चाराना ॾंढ बि। मौलवी माण्हू वरी साईं जन जो रिश्तेदार, छाजो ॾंढ, नमाज़ ते न आयो आहियां ॾंढ छा थियो? हुन बि फ़क़ीर न का हम न त मां पटको लाहे वठी। मौलवी साहिब जो पटको लथो त हुनखे वॾी कावड़ लॻी, वॾो गुस्सो आयो। साईं जन आया नमाज़ ते, कावड़ में गुस्से में आयो साईं जन जे दान में, चई हे तमीज़ आहे, ही शराफ़त आहे। मजनू वटि लैला जे शहर जो कुतो आयो त पोइ हुनजा पेर पियो चुमे त मुंहिंजे महबूब लैला जे वतन मां हे कुतो आयो आहे। मां तव्हांजो भाइटियो, तव्हांजो घर जो भाती, मुंहिंजो पटको लाहे वरितो आहे। हुन साहिबु हेठि मथे पियो थिए, दां पियो ॾिए साईं खे। साईं जन ॿुधनि वेठा, मुड़कनि वेठा। जेॾीमहिल हिन पंहिंजी कावड़ छंडे दंग कई, पोइ पीर साईं जन फरमायो त मोल साहिबु तैं अज़ान सुणी हुई? इतिहास में अज़ान सुनी। अच्छा, अज़ान सुनी हुई तैं? हाज़िर अज़ान सुनी। भाई मैं बुढ़ड़ा आदमी हाँ, ज़ईफ़ुल उम्र हाँ, मैं अज़ान सुनिए बचे उथिया, वठ पचायम, वल वज़ू कितम, वल होरिया टुरदा आया तब जमात नाल पहुंच गए। मौलवी साहब तूं तेॾा घर मस्जिद जे कोल है, वेझो मस्जिद सां गॾु तुंहिंजो घर आहे, ऐं तो नमाज़ जमायत सां न आई। तोखे ख़बर बि हुई न त हिते कानून ठहियलु आहे, जेको नमाज़ न पढ़े हुन को चाराना ॾंढ वठिजे। तोखे ख़बर हुई? की हा से ख़बर। इहा बि ख़बर हुई त जेको ॾंढ न ॾिए हुनजो पटको लाहे वठे। हा से ख़बर। पिछे ते कनू ॾंढ मंगियो ने त ॾंढ न ॾिता, वल तूं नाराज़ थिया वेठई, चङा कितन तेरा पटका लाथनि। मेरी दिल ख़ुशि थी वे हाँ जो तेको ॾूटराए खले मारनि हा, वॾे पोले होवनि हा, उहे ॾूटराए खले तेको मारनि हा, पिछे मेरी दिल ख़ुशि थी वे। भाई मस्जिद जे कोल वेठई, तूं जमायत नाल नमाज़ ते न आई, तेरा पटका लाथो ने, वरी तूं चीखदा वेठई। सख़्त गुज़ार हुआ।
ख़ल्क़ ख़ुदा जी थी जो सुधारियूं मख़लूक जे दिलि में उहा पंहिंजो घुटी प्यारे छॾियऊं मुरीदनि जे मन में उहा शइ विहारे छॾियऊं त उहा ईअं न वेठी हुई। पीर साईं जा मुरीद हाणे त विरले को बचो हूंदो त अक्सर वीचारा विया पिया लोटी, पर मूं उहे फ़क़ीर ॾिठा थोरा ज़ईफ़ उमिरि थी आहे पर जमायत सां निमाज़ न छॾींदा, पटको न छॾींदा, तहज्जुद न छॾींदा, ॾंदण न छॾींदा। फ़क़ीर पीर मिठा साईं जा अहिड़ा कढ़ायल हुया, अहिड़ा सेखारियल पक्का पुख़्ता फ़क़ीर हूंदा हुआ, कॾहिं बि निमाज़ में या दीन जे कमनि में सुस्ती न कंदा। ऐं मसाला जेके आहिनि वुज़ू जा, गुस्ल जा, निमाज़ जा, भञंदड़, मकरूह, उहे पुराणनि फ़क़ीरनि खे अहिड़ा यादि हूंदा जीअं हाफ़िज़ खे बि टाकाणो पइजी वेंदो आहे सूरतुनि में, पर फ़क़ीरनि खे इन्हनि फिकी मसालनि में टाकाणो न पवंदो। अहिड़ो बुज़ुर्गनि खे पढ़ाई सख़्तियूं कयूं त बि असांजे फ़ाइदे जे लाइ। अलाह जी जमात सां निमाज़ पढ़ंदासीं त असांजो फ़ाइदो आहे, पीर मुर्शिद जो त को फ़ाइदो कोन्हे हुन में। जेकॾहिं जमात सां अची पढ़ूं था, मस्जिद जे विच में पढ़ूं था, इन क़दम क़दम जा 10 नेकियुनि जो सवाबु थो मिले। घर में वेठो पढ़े बिना उज़ुर जे, घर में पढ़े त उनजी निमाज़ थींदी ई न। हज़ारां खान दर मेहराबदारी, निमाज़ां बेके दर मस्जिद गुज़ारी। घर में 100 मेहराब ठाहियूं वेठो हुजे, पर निमाज़ उहा भली आहे जेका मस्जिद में जमात सां पढ़े। हाणे जेको मस्जिद ॾे अचे थो, इहो अचण बि सवाबु आहे। मस्जिद शरीफ़ में हाणे मिसाल तव्हां हींअर वुज़ू सां आयो, निमाज़ सोमाणी जी पढ़ियूं वेठा आहियो न, हबीबन करीमन फरमायो आहे त जेको मस्जिद में जमात सां निमाज़ पढ़ी वेठो आहे, जेतिरी देरि मस्जिद में बावुज़ू वेठो आहे, 70,000 मलाइक उनजे रहमत ऐं मग़फ़िरत जी दुआ था कनि। 70,000 मलाइक। ऐं हिकिड़ो मलाइक बि कंहिंजे लाइ दुआ घुरे थो आहे, यकीनन क़बूल रद्द न थींदी आहे। फ़रिश्ते जी जेका दुआ आहे, मलाइक जी दुआ, इहा हिकिड़ी अटल ॻाल्हि आहे, हिकिड़ी मञियल ॻाल्हि आहे त मलाइक जी दुआ रद्द न थींदी आहे। हाणे हिकिड़ो 2 न 4 5 हज़ार 5,000 न 70,000 मलाइक जंहिंजे हक़ में दुआ घुरनि। सम्झो मुंहिंजा दोस्तो, जेकॾहिं मस्जिद में अचूं था त इहो असांजो पंहिंजो फ़ाइदो आहे। सरकार फरमायो त मूं वटि जिब्रील आयो, अर्ज़ु कई त या अहमद बशिरिल मशाईन फि ज़ुल्म इलल मसाजिद बिन्नूर ताम यौमल क़ियामह। ए महबूब, जेके राति जे ऊंदाहियुनि में मस्जिद ॾे विखूं भरे वञनि था न, उन्हनि खे मुबारक ॾे त क़यामत जे ॾियारे उन्हनि खे पूरो पूरो नूर अता कयो। नूरुहुम यस्आ बैन ऐदीहिम, उन्हनि जो नूर उन्हनि जे अॻियों पियो हलंदो, पुठियों पियो हलंदो, साॼे खाॿे पियो हलंदो। उहे नूर वारा हूंदा जेके बा जमात। सुभान अल्लाह। सुस्ती न कयो। वरी हिते जेके रहिया पिया आहियो, को उथी इन्हनि सभिनी खे उथारे, या फिर गुल आहे या ॿियो को उन्हनि खे जेके सुतल आहिनि फजर जे टाइम ते या पेपारी ते, उन्हनि खे उथारे जमात जे लाइ तयारु कयो। टाइम मुक़ररु थियो पियो आहे। अॼुकल्ह मोबाइलूं सभिनी वटि आहिनि, उन में इहो लॻाए छॾियो अलार्म, त उहो अहिड़ो थो वॼे जो निंड ई फिटाए थो छॾे। पर जेको निमाज़ जो आशिक़ हूंदो न, उनखे उहो टाइम थींदो, हज़रत साईं जन फरमाईंदा जीअं सेल कंडा विछाइजी वञनि न, बिस्तर ते कंडा विछाइजी वेंदा, उनखे निंड ई न ईंदी, आराम ई न ईंदो। त हाणे निमाज़ जो टाइम थी वियो आहे, हाणे तहजुद जो टाइम थी वियो आहे, हाणे पंहिंजे यार जे अॻियां
झुकण जो टाइम थी वियो आहे उनखे उन टाइम ते बिस्तर ते सेल कंडा विछाइजी वेंदा निंड न ईंदी उन सुभान सो नमाज जो टाइम थिए त के हेॾे वठो पिया दुकाने में या हेॾे होॾे रुलंदा वठो या सुस्तियूं कंदा वठो इहे न कयो पूरे वक़्त सां नमाज़ जमायत सां पढ़ंदा कयो अलाह तबारक व तआला जल शाह ख़ुशि थींदो ऐं जेको बांग ॿुधण खां अॻु में वुज़ू करे तयारु थिए न नमाज़ जे लाइ क़यामत जे ॾियारे उथंदो इन जो चहिरो सिज वांगुरु रोशन हूंदो सुभान अज़ान ॿुधई बांग कने पई ॿिया सभु कम छॾे वरी नमाज़ जे लाइ तयारी कंदो इन जो चहिरो क़यामत जे ॾियारे 14 जे चंड वांगुरु रोशन अचे पहुतो जमायत सां पहुतो देरि सां डर सां पर जमायत में शरीक थी वियो सितारे वांगुरु चहिरो हुनजो रोशन पर जेको जमायत सां न पढ़े उन जे चहिरे ते का बि चमक दमक रोशनी न हूंदी ऐं जेको पढ़े ई न क़यामत जे ॾियारे उथंदो हुनजो मुंहुं कारो थियल हूंदो यौम तबयद्दु वुजूहुन व तस्वद्दु वुजूह क़यामत जे ॾियारे हिकिड़नि माण्हुनि जा चहिरा रोशन हूंदा चमकदार हूंदा हिकिड़नि जा मुंहं कारा थियल हूंदा इहे बेनिमाज़ी माण्हू इन्हनि जा मुंहं कारा थियल हूंदा हज़ूर अलैहिस्सलाम जन फरमायो त क़यामत जे ॾियारे में मां पंहिंजे उम्मतियुनि खे सुञाणंदुसि पाण सां गॾाए जन्नत ॾींदुसि असाबनि खे या रसूलल्लाह हिते त 1.25 लख नबीअनि जूं उम्मतूं हूंदियूं तव्हां पंहिंजी उम्मत खे कीअं सुञाणंदव हबीबन करीमन फरमाए त ॾिसो जेकॾहिं कंहिंजा 5 कल्याण घोड़ा हुजनि रंग बरंगी घोड़नि में बीठल हुजनि त उहो मालिक पंहिंजो 5 कल्याण घोड़ो ॿियनि घोड़नि मां सुञाणंदो या न 5 कल्याण घोड़ो उनखे सरबा जंहिंजो मुंहुं ऐं 4 सुंभ अछा हूंदा आहिनि बाक़ी बदन ॻाढ़ो हुजे मुश्की हुजे कारो हुजे पर इहे 4 सुंभ ऐं 5 चहिरो उनजो मुंहुं उनजो अछो हूंदो आहे इनखे सम्बो आहे 5 कल्याण घोड़ो सरकार फरमायो त कारा बग्गा घोड़ा मुश्की घोड़ा बीठा हुजनि उन में 5 कल्याण घोड़ो उनखे मालिक सुञाणंदो या न साबित चुसी हूं त परे को पधरो निशानी पधरी हूंदी हबीबन करीमन फरमायो त मुंहिंजा उम्मती जेॾी महिल उथंदा न वुज़ूअ जा उन्हनि जा 5 उज़वा ईअं चिमकंदा जे 14 जो चंड रोशन सुभान अल्लाह वुज़ू जा हिकिड़ो मुंहुं 2 बाहूं इहे घणा थिया 3 2 पेर 5 इहे 5 उज़वा उन्हनि जा 14 जे चंड वांगुरु रोशन हूंदा परे खां सुञाणंदुसि त इहे मुंहिंजा गुलाम इहे मुंहिंजा उम्मत सुञाण ई इन निशानी ते थींदी जेका वुज़ू ऐं निमाज़ वारी जेकॾहिं तव्हीं चाहियो था त मशर में मदीने वारे साईं जी शफ़ात नसीब थिए त पोइ नमाज़ पढ़ो जमायत सां पढ़ो इन कम में सुस्ती न कयो अलाह ताला जल शान असां सभिनी खे तौफ़ीक़ ॾींदो जमायत सां नमाज़ पढ़ण जी हिम्मत अता फरमाए